दोस्तों हक़ मौजूद दोस्तों छा हाल ख़ुशि आहियो तबियतूं सही आहिनि उमेद ख़ुशि हूंदा दोस्तों काफ़ी ॾींहं थी विया तव्हां सां वरी का शेयरिंग कोन थी सो दिलि चयो त जायाद अमर शेख जो नज़म आहे बुख जो स्टाइल नज़म जो उनवान आहे सर बुख जो स्टाइल लिखे थो वापार जे आलमी ॾींहं ते ऐं इहो नज़म लिखियो बि अथसि वापार जे आलमी ॾींहं ते हीउ नज़म लिखियो अथसि लिखे थो माण्हू पंहिंजी ख़ुशियूं नए सिर ख़रीद करण जे लाइ माण्हू पंहिंजूं ख़ुशियूं नए सिर ख़रीद करण जे लाइ उमेदुनि जा स्टाइल लॻायो वेठा आहिनि उमेदुनि जा स्टाइल लॻायो वेठा आहिनि मीडिया कैमरा जे अख सां जाइज़े जहन में घुमाए मीडिया कैमरा जे अख सां जाइज़े जे जहन में घुमाए वक़्तु पंहिंजे पुराणे लिबास खे लाहे वक़्तु पंहिंजे पुराणे लिबास खे लाहे उरोड़ी ते उछलाए छॾियो आहे वक़्तु पंहिंजे पुराणे लिबास खे लाहे उरोड़ी ते उछलाए छॾियो आहे जंहिंखे पोइ ते मुड़ी ॾिसण जी खेसि फ़ुरस्त नाहे जंहिंखे पोइ ते मुड़ी ॾिसण जी खेसि बि फ़ुरस्त नाहे रही ऐं पंहिंजी ज़िंदगी जे कुल कमाई में पंहिंजी ज़िंदगी जे कुल कमाई में मिलियल बुख खणी पंहिंजी ज़िंदगी जे कुल कमाई में मिलियल बुख खणी जॾहिं उस जे स्टाल हेठां वेकिरे लाइ जॾहिं उस जे स्टाल हेठां वेकिरे लाइ अची वेठसि त माण्हुनि पंहिंजी ख़ुशियुनि जे फ़रोख़त में वॾो ख़लल पवण जे करे मुंहिंजे बुख जे लॻल स्टाल वटां हिकु ॾिघी चादर ॿधी मुहाड़ी जो रुख ई मटाए छॾियो मुंहिंजी बुख जो लॻल स्टाइल मीडिया ऐं माण्हुनि जे नज़रुनि खां ओझल रहिजी वियो माण्हू पंहिंजूं नंढियूं नंढियूं ख़ुशियूं विंदर सां विकिणी वॾियूं ख़ुशियूं खणी घरनि ॾांहुं वापसि हलिया विया ऐं आऊं पंहिंजी बुख न वेकिरो करे सघण ते खेसि वापसि घर खणी आयो आहियां पंहिंजी बुख वेकिरो न करण ते खेसि वापसि ई घर खणी आयो आहियां बुख जेका मूं में घर करे वेही रही आहे बुख जेका मुंहिंजा बच्चा खाई मची मवाड़ थी पई आहे बुख जेका वेकिरो करण खां रहिजी वई आहे बुख जेका हाणे ज़िंदगी जे अॻियां बीठल मौत जहिड़ी भवाइती शिकिल थी पई आहे बुख जेका ज़िंदगीअ जे अॻियां बीठल मौत जहिड़ी भवाइती शिकिल थी पई आहे इहो अयाज़ अमर शेख जो नज़म जेको बुख जो स्टाइल वापार जे आलमी ॾींहं ते लिखियो अथसि इहो तव्हां सां शेयर कयो उमेद तव्हांखे घणो नज़म अयाज़ जो पसंदि ईंदो ऐं इंशाअल्लाह वरी के ॿिए नज़म में तव्हां सां गॾु हुआसीं ख़ुदा हाफ़िज़।